अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भलीगार दादू रिपोर्ट। हाकिम मशहूरी दादू शानो शाहबाद चेहरे वासी मोहम्मद सलीम प्रेस क्लब दादू में पंहिंजी भेण सां गॾु एहतजाजी मुज़ाहिरो कंदो चयो त 5 महीना अॻु मुंहिंजे निकाह मिसमात ज़रीना सोलंकी सां थी। मुंहिंजी घरवारीअ जे माइटनि सोन ऐं कपिड़नि जे लाइ 2,80,000 रुपया वरिता हुआ। मुंहिंजे सोरे मोहरन सोलंकी ऐं उनजे अज़ीज़नि ग़ुलाम क़ादिर सोलंकी, अली मोहम्मद सोलंकी, हुसैन सोलंकी मुंहिंजी घरवारीअ खे कंहिं बहाने सां पाण वटि घुराए क़ैद करे छॾियो आहे। मुंहिंजी घरवारी दादूअ जे मक्सी मोरे वटि घर में क़ैद आहे। मां काफ़ी भेरा हिननि वटि पाक किताब खणी वियो आहियां। मूंखे मुंहिंजी घरवारी वापसि ॾियण खां इनकार आहिनि। मूंखे ऐं मुंहिंजे अज़ीज़नि खे धमकियूं था ॾियनि त ॿिए दफ़े असां वटि न अचिजो न त अव्हां खे मारे छॾींदासीं। मां हिन वक़्तु घरवारी खां सवाइ सख़्तु परेशान आहियां। अगरि मूंखे या मुंहिंजी घरवारी खे कुझु बि थियो त उनजो नुक़सान जा ज़िम्मेवार मुंहिंजा साहुरे जा हूंदा। मुंहिंजे घरवारी मूंखे वापसि ॾियनि। हिननि IGCN ऐं SSP दादू खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजी घरवारी क़ैद मां आज़ादु कराइनि।